अस्सलाम वालेकुम, ज़ैद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ़ यू। अच्छा, जीअं त अॼु पंहिंजो टॉपिक आहे किडनी सां गॾु जेको आहे सो पाण एक्सक्रीटरी सिस्टम बि कंदासीं। कल्ह पाण लिवर कयोसीं, ठीकु आहे। हाणे एक्सक्रीटरी सिस्टम आहे छा? हाणे हिन खे तव्हां ईअं सम्झो त बाबा एक्सक्रीटरी सिस्टम उहा शइ आहे जेकी बि असांजे जिस्म मां कहिड़ी बि सूरत मां, कहिड़ी बि शेप मां डिस्चार्ज थिए थो वेस्टेज, उनखे पाण चवंदा एक्सक्रीट थियणु, ख़ारिज थियणु, ख़ारिजी सिस्टम तव्हां उनखे ईअं सम्झो, ठीकु आहे। हाणे असांजे जिस्म मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ख़ारिज थींदियूं? सोइड्स थींदा, तव्हां पघर ॾिसो तव्हांजे जिस्म मां ख़ारिज थिए थो। उनखे अलावा जेको आहे सो यूरिन तव्हांजे जिस्म मां ख़ारिज थिए थो, ठीकु आहे। ईअं इलाही सारियूं ॿियूं शयूं आहिनि अंडरस्टूडेंट जेके ख़ारिज थियनि थियूं जिस्म मां, ठीकु आहे। हिकु ॿ ॿियूं शयूं आहिनि। हाणे इहे शयूं जेको आहे सो हिकु सिस्टम जे थ्रू ख़ारिज थींदियूं आहिनि, उन सिस्टम खे पाण चवंदा आहियूं एक्सक्रीटरी सिस्टम, ठीकु आहे। हाणे इन में तव्हां ॾिसो त असांजी बॉडी में खोड़ सारा अहिड़ा पार्ट्स हूंदा आहिनि जेके इन्वॉल्व हूंदा आहिनि इन प्रोसेस में, ठीकु आहे। हाणे इहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? स्वीट ग्लैंड्स आहिनि, लिवर आहे, लंग्स आहे, या असां जेको किडनी आहे, ठीकु आहे, किडनी जो सिस्टम आहे। इहे सॼा जेको आहे सो एक्सक्रीटरी सिस्टम जे अंदरि इन्वॉल्व आहिनि। मतिलबु त असांजे जिस्म मां जेको बि वेस्टेज आहे, जेकी बि शइ इज़ाफ़ी आहे जंहिंखे ॿाहिरि कढणो आहे, उन जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रेस्पॉन्सिबल आहिनि उन एक्सक्रीटरी सिस्टम लाइ? स्वीट ग्लैंड्स, लिखी छॾियो, हूअं तव्हां लाइ वरी मसइलो थींदो। हैंड राइटिंग मुंहिंजी थोरी ख़राबु आहे त इन लाइ माज़रत। several parts of the body that are responsible या involved in this process। इन दिस प्रोसेस मतिलबु कहिड़े प्रोसेस में? वही वारो एक्सक्रीटरी सिस्टम में कहिड़ा कहिड़ा आहिनि? सच एज स्वीट ग्लैंड्स, ठीकु आहे, जेके पघर वारा हूंदा आहिनि। लिवर कल्ह पाण पढ़ी आयासीं, तव्हांखे यादि हुजणु घुरिजे, सही आहे। उन खां अलावा पोइ लंग्स आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ जेकी अचे थी पंहिंजी किडनी, सही आहे। हाणे हीअ जेके आहिनि ऑर्गन या हीअ जेके बॉडी जा पार्ट आहिनि, स्वीट ग्लैंड, लिवर, लंग्स एंड किडनी, इहे रेस्पॉन्सिबल आहिनि छाजे लाइ? एक्सक्रीटरी सिस्टम लाइ। इन जे ई थ्रू एक्सक्रीटरी सिस्टम करे थो। इन सभिनि में जेको आहे सो किडनी जेको आहे सो मेन रोल प्ले करे थो, ठीकु आहे। हाणे ॾिठो वञे त असांजी किडनी में जेको आहे सो यूरिन जेको आहे सो प्रोड्यूस थींदो आहे, ठीकु आहे। हाणे इहो जेको यूरिन आहे, इहो मेटाबॉलिज़म में तव्हां ॾिसो उनजे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि? साल्ट हूंदो आहे, टॉक्सिन हूंदो आहे, ठीकु आहे, ऐं वाटर हूंदो आहे यूरिन जे अंदरि में, ठीकु आहे। हाणे किडनी जेकी आहे सो उहा छा थी करे? यूरिनरी ट्रैक्ट फिल्टर खे एलिमिनेट करे थी, उनखे ब्लड मां वेस्टेज करे, उनखे ब्लड मां कढी करे, ठीकु आहे, उनखे पोइ वरी बॉडी मां बि कढी थी छॾे। हिनखे आसान तव्हां ईअं सम्झो त बाबा जेकी किडनी आहे ऐं जेको यूरिनरी ट्रैक्ट आहे, यूरिनरी माना पेशाब वारो जेको ट्रैक्ट हूंदो आहे, ठीकु आहे, उहो फिल्टर करे थो ऐं एलिमिनेट करे थो इन्हनि वेस्टेजिस खे, कहिड़नि कहिड़नि खे? सॉल्ट खे, टॉक्सिन खे, वाटर खे, ठीकु आहे, छामो ब्लड मां, ठीकु आहे। उन मां उनखे कढी करे पोइ छा था कनि? यूरिन जे थ्रू जेको आहे सो किडनी उनखे बॉडी मां कढी थी छॾे, सही आहे। हाणे विदाउट किडनी या किडनी खां सवाइ जेको आहे सो इहो जेको वेस्ट प्रोडक्ट आहे या इहो जेको टॉक्सिन आहे, इहे जेको आहे सो जेकॾहिं किडनी कमु न करे त इहे ब्लड मां नथा निकिरी सघनि, ठीकु आहे। जंहिंजे करे ब्लड लाइ इहो हिकु वॾे डेंजरस लेवल ते जेकॾहिं थी था वञे त उहो उन लाइ मसइलो आहे बॉडी लाइ, ठीकु आहे। ब्लड जी बीमारी थी सघनि थियूं, इंसान जी मौत बि वाक़ई थी सघे थी, सही आहे। हाणे इन्हनि जेको एलिमिनेटरी वेस्टेज जो जेको किडनी करे थी या यूरिन ट्रैक करे थी, उन में इलाही सारा बॉडी फंक्शन्स करे थी। हाणे हिन में का जेको आहे सो MCQ जे हवाले सां अहिड़ो को क्वेश्चन निकिरे नथो, इन करे तव्हां सां शेयर नथो कजे, सिर्फ़ु सम्झाइण लाइ आहे तव्हांखे, सही आहे। त हाणे किडनी ॾिसो इहो मॉनिटर करे थी या मेंटेन करे थी बॉडी जो बैलेंस ऑफ वाटर, ठीकु आहे, जेको किडनी जो फंक्शन हूंदो आहे। इहो बि लिखी छॾियो तव्हां। हिकु त मॉनिटर कंदी आहे, रखवाली कंदी आहे, ठीकु आहे, ॾिसंदी आहे, देखभाल कंदी आहे, ठीकु आहे, मेंटेन कंदी आहे।
बैलेंस ऑफ वाटर। सही आहे। त जेको बैलेंस ऑफ वाटर आहे जिस्म जे अंदरि तव्हांखे जंहिं उञ लॻे थी नथी लॻे वधी थो वञे, उन बैलेंस ऑफ वाटर खे जेको आहे सो मेंटेन करे थी कहिड़ी किडनी। ठीकु आहे। त जीअं तव्हां हिकु हेल्दी ऐं प्रॉपर फंक्शनिंग ते तव्हांजे आर्गन जीअं तव्हां हिकु हेल्दी लाइफ गुज़ारे सघो। ठीकु आहे। ॿियो किडनी छा थी करे, इहा रेगुलेट करे थी ब्लड प्रेशर खे। ठीकु आहे। सही आहे। त ब्लड प्रेशर जेको असांजो आहे उन जी जेकी उन में वाइटल साल्ट्स आहिनि मौजूदु आहिनि ब्लड जे अंदरि। साल्ट्स मतिलबु नमकियात जेकी वाइटल अहम जेके हूंदा आहिनि। ठीकु आहे। उनखे ब्लड प्रेशर खे रेगुलेट करे थी उनखे मेंटेन रखण लाइ। ठीकु आहे। हाणे उन में हिकिड़ो एंज़ाइम इहो प्रोड्यूस कंदी आहे जंहिंखे रेनिन चइबो आहे। ठीकु आहे। इहो रेनिन जेको आहे सो उन जेकी ब्लड प्रेशर आहे उनखे रेगुलेट कंदो आहे। सही आहे। उन खां अलावा जेको आहे सो किडनी छा थी करे, इहे हार्मोन बि सीक्रेट कंदी आहे। हाणे इहो MCQ ईंदो आहे त किडनी कहिड़ा कहिड़ा हार्मोन सीक्रेट करे थी। एथ्रोपोइटिन। ठीकु आहे। हाणे इन जो छा हूंदो सिस्टम हूंदो आहे त इहो स्टिमुलेट कंदो आहे या इहो कंट्रोल कंदो आहे रेड ब्लड सेल्स खे। ठीकु आहे। RBCs बि जंहिंखे पाण चऊं था। किडनी जो फंक्शन पाण पहिरियों पढ़ियोसीं त छा थी करे, हीअ जेको असांजे बैलेंस ऑफ वाटर लाइ मुफ़ीद आहे, रेगुलेट करे थी ब्लड प्रेशर खे। 3 नंबर ते हार्मोन पैदा करे थी। कहिड़ो पैदा करे थी, एथ्रोपोइटिन। इहो छा थो करे, इहो ब्लड सेल जी प्रोडक्शन करे थो, कंट्रोल करे थो रेड ब्लड सेल जी प्रोडक्शन खे। ठीकु आहे। RBCs जी प्रोडक्शन खे। ठीकु आहे। त रेड ब्लड सेल जी प्रोडक्शन खे इहो कंट्रोल थो करे। ठीकु आहे। उन खां अलावा किडनी जो कहिड़ो फंक्शन आहे हिन में, त किडनी बाबा रेगुलेट करे थी एसिड बेड बैलेंस खे, या तव्हां जंहिंखे पढ़ंदा आहियो pH। ठीकु आहे। त ब्लड जी जेकी pH आहे या बॉडी जो जेको फ्लूइड हूंदो आहे, जेको वाटर हूंदो आहे बॉडी जे अंदरि, उन जे लाइ उन जी फंक्शन खे, बॉडी जी फंक्शनिंग खे नॉर्मल रखण लाइ रेगुलेट कंदी आहे एसिड बेस बैलेंस खे। ठीकु आहे। हीअ हिन जो वॾो मेन इम्पोर्टेंट फंक्शन आहे। जेकॾहिं इहो न करे त एसिड बेस जेको आहे सो बॉडी जे अंदरि pH लेवल घटिजी वञे, वधी वञे, जंहिं करे नुक़सानु थींदो आहे बॉडी खे। सही आहे। त किडनी जेको आहे हेल्प कंदी आहे, मदद कंदी आहे छा में, रेगुलेट या हिन खे तव्हां जेको चओ था pH लेवल। ठीकु आहे। एसिड बेस बैलेंस मतिलबु त तव्हांजी pH लेवल खे मेंटेन करणु। सही आहे। हाणे ही त थी विया किडनी जा जेको आहे सो एक्सक्रीटरी सिस्टम में मेन रोल। ठीकु आहे। हाणे किडनी जा कुझु पाण फंक्शन्स पढ़ंदासीं त बाबा किडनी आहे छा, केतिरी हिन जी लेंथ आहे, जेके 1 पेपर जे हवाले सां इलाही मुफ़ीद आहिनि, इम्पोर्टेंट आहिनि माना। ठीकु आहे। हाणे किडनी कीअं थींदी आहे, किडनी हिकिड़ी रेड, बिल्कुलु डार्क रेड, स्लाइटली फ्लैटेंड हूंदी आहे। ठीकु आहे। बीन शेप जी हूंदी आहे। बीन शेप कीअं हूंदो आहे, ॾिसो हीअं हूंदो आहे बीन शेप। ठीकु आहे। हे बीन शेप हूंदो आहे। हिन शेप में किडनी हूंदी आहे। ठीकु आहे। इन जी जेको आहे सो इहो जेको किडनी आहे इहा तक़रीबन आई थिंक 10 सेंटीमीटर लॉन्ग हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा इन जी वाइडनेस जेकी हूंदी आहे 5 सेंटीमीटर हूंदी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा इहा 4 सेंटीमीटर जेको आहे सो थिक हूंदी आहे। सही आहे। इहे 4 सेंटीमीटर जेको आहे सो थिक हूंदी आहे। सही आहे। त
इन जी जेको आहे सो जेकी वाइडनेस आहे उहा 5 सेंटीमीटर आहे, थिकनेस जेकी इन जी 4 सेंटीमीटर आहे, ऐं इन जी जेकी लेंथ आहे लॉन्गनेस आहे उहा केतिरी आहे 10 सेंटीमीटर आहे। ठीकु आहे। ऐं इहा जेको इन जो वेट हूंदो आहे उहो तक़रीबन 270 ग्राम हूंदो आहे। सही आहे। 270 जेको आहे सो ग्राम हुन जो वेट हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे किडनी में जेको आहे सो इहे जेकी आहे इन में इहे प्रोटेक्शन किडनी जी कई वेंदी आहे। हाणे इन जी लोकेशन कहिड़ी आहे, इहा बि जेको आहे सो एब्डोमिनल कैविटी जे हेठि हूंदी आहे। ठीकु आहे, डायफ्राम सां गॾु। ठीकु आहे। इन खां अलावा जेको आहे सो इन जी प्रोटेक्शन कई वेंदी आहे 2 रिब्स खां। इहो एतिरो इम्पोर्टेंट न आहे। ठीकु आहे। हीअ शइ ईंदी आहे त बाबा इहा एसिमेट्रिकल हूंदी आहे, मतिलबु जेकी लेफ्ट किडनी आहे उहा थोरी हायर हूंदी आहे राइट किडनी खां। ठीकु आहे। slightly higher than right kidney। सही आहे। त जेकी लेफ्ट किडनी आहे उहा स्लाइटली हायर हूंदी आहे राइट किडनी खां। ठीकु आहे। हाणे किडनी जेकी आहे सो जेकी बीन शेप में आहे, हाणे इन जे अंदरि जेको आहे सो इन जो आउटर जेको सरफेस हूंदो आहे उहो कॉन्वेक्स हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं जेको इनर सरफेस हूंदो आहे उहो कॉन्केव हूंदो आहे। हाँ, जेकॾहिं तव्हां लेक्चर ॿुधो हूंदो कॉन्केव ऐं कॉन्केक्स जो मार, त उहो तव्हांखे इहा शइ क्लियर थी वेंदी। अच्छा, हाणे हिन में ई किडनी में जेकी मां हीअ तव्हां ॿुधाई, हिते जेको आहे सो हिन में हिकिड़ो डीप नॉच हूंदो आहे, मतिलबु सोराख़ हूंदो आहे, ईअं सम्झो डीप नॉच। हिन खे छा चयो वेंदो आहे, हिन खे हीलियस चयो वेंदो आहे, हिन शइ खे। हाणे किडनी जे अंदरि जेकी बि शइ वेंदी आहे उहा हिन हीलियस जे थ्रू ई वेंदी आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं रेनल वेन वञे थी, रेनल आर्टरी वञे थी, यूरिटरस हिन जे अंदरि नेफ्रॉन हिन मेडुला आहे, इलाही सारी शयूं आहिनि, उहे सॼियूं जेको आहे सो इन नॉच जे थ्रू ई वेंदियूं, जंहिंखे पाण हीलियस चऊं था। ठीकु आहे। यूरिटेरियस, रेनल कैविटी, रेनल वेन जेको आहे सो या नर्व जेके आहिनि जेके किडनी जे अंदरि इंटर कंदा, उहे हीलियस जे थ्रू ई कंदा। ठीकु आहे। हाणे हर किडनी में जेको आहे सो इलाही सारा जेको माइक्रोस्कोपिक क्वाइल ट्यूबलेस हूंदा आहिनि, ट्यूब्स हूंदा आहिनि, जंहिंखे तव्हां नेफ्रॉन चओ था। इहे ट्यूब कीअं हूंदा आहिनि, हाणे हीअं हूंदा आहिनि, इहे परफेक्ट न ठहंदा। हाणे हीअ जेके ट्यूब आहिनि न, इन खे नेफ्रॉन चयो वेंदो आहे, नेफ्रॉन, NEPHRON। ठीकु आहे। इहे नेफ्रॉन हूंदा आहिनि। सही आहे। ऐं उनजे अंदरि जेकी हे शइ हूंदी आहिनि, हे जेकी हीअ वारी, इन खे चयो वेंदो आहे मेडुला, जेको अंदरियों सरफेस हूंदो आहे, हे वारो। ठीकु आहे। उन खां अलावा जेको हे ॿाहिरियों जेको तव्हांखे नज़रे थो, हीअ सरफेस, इन सरफेस खे चयो वेंदो आहे कॉर्टेक्स, हिन खे। ठीकु आहे, कॉर्टेक्स। सही आहे। हाणे हिन खे ॾाढो अञा एतिरो कॉम्प्लिकेटेड नथा कयूं, पर हिन खे तव्हां सिंपली ईअं सम्झी वठो त भाउ जेकी किडनी आहे उन में जेको आहे हिकिड़ो डीप नॉच हूंदो आहे, जंहिंखे हीलियस चवंदा आहियूं। जेकी बि किडनी जे अंदरि शइ वेंदी आहे उहा इन जे थ्रू वेंदी आहे। कहिड़ी कहिड़ी शइ वेंदी आहे, यूरिटरस वेंदी आहे, रेनल आर्टरी वेंदी आहे, रेनल वेन वेंदी आहे, ऐं नर्व्स वेंदियूं आहिनि। ठीकु आहे। हाणे किडनी जेकी उहा डिवाइडेड हूंदी आहे 4 रीजन में। इहो इंपॉर्टेंट क्वेश्चन आहे। ठीकु आहे। किडनी जेकी आहे सो डिवाइड हूंदी आहे 2 रीजन्स में, सॉरी 4 रीजन्स लिखिजी वियो, 2 रीजन्स में। ठीकु आहे। हाणे इहे जेके 2 रीजन्स हूंदा आहिनि जंहिंमें किडनी डिवाइड हूंदी आहे, उनजो जेको मथियों रीजन हूंदो आहे, आउटर रीजन, उनखे पाण चवंदा आहियूं रेनल कॉर्टेक्स, जेको मां तव्हांखे ॿुधायो आहियां। ठीकु आहे। और हीअ वारो, ही कॉर्टेक्स, रेनल कॉर्टेक्स। ठीकु आहे। ऐं जेको इनर हूंदो उनखे पाण चवंदो आहे रेनल मेडुला। हीअ जेको मेडुला तव्हांखे मां ॿुधायो, हीअ अंदरि वारो, इनखे पाण चवंदा रेनल मेडुला। बसि इहा शइ हुई, इन ते सम्झण वारी। ठीकु आहे। हाणे मेडुला जेको उहो अॻियां सभु डिवाइडेड हूंदो आहे कॉनिकल मासिस में, रेनल पैरामाइड हूंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं हर हिक जे अंदरि जेको आहे सो कॉर्टेक्स जे अंदरि हिकु नैरो एंडिंग हूंदी आहे, जंहिंखे पाण रेनल पेपिलिया बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे। जेको वञी करे सिधो पेल्विस ते वञी करे इख़्तिगाम कंदो आहे। त इहो सिधो सॼो अंदरि किडनी जो। हाणे किडनी जो सिर्फ़ु फंक्शन छा आहे, फंक्शन पाण पढ़ी आहे, इहो इंपॉर्टेंट आहे। किडनी जो थिकनेस, थिननेस, वाइडनेस, इहा इंपॉर्टेंट आहे। ठीकु आहे। प्रोटेक्ट घणनि रिब्स खां कई वेंदी आहे, 2 रिब्स हुनखे प्रोटेक्ट कंदो आहे, इहो इंपॉर्टेंट आहे। हुन शेप कहिड़ो हूंदो आहे, बीन शेप हूंदो आहे, इहो MCQ हूंदो आहे, इहो इंपॉर्टेंट आहे। हुन खां अलावा जेको हुन में डीप नॉच हूंदो आहे, हुनखे छा चयो वेंदो आहे, इहो इंपॉर्टेंट आहे। 1 पेपर जे हवाले सां हुनखे हीलियस चयो वेंदो आहे। ठीकु आहे। किडनी घणनि रीजन में डिवाइड थिए थी, ॿिनि में थिए थी, कॉर्टेक्स में एंड मेडुला में। ठीकु आहे।
उन खां अलावा यूरिटरस आहे, यूरिनरी ब्लैडर आहे, यूरिथीरिया आहे। इहे 3 मेन शयूं हूंदियूं आहिनि जेके किडनी जे हवाले सां पाण ॾिसूं। यूरिटरस छा कंदो आहे, इहो कंडक्ट कंदो आहे यूरिन खे, ठीकु आहे, सही आहे। किडनी जेको आहे ॿिनि रीजन में डिवाइड थिए थी। हाणे इन में जेको आहे मेन जेकी ॿियूं शयूं अचनि थियूं उहे अचे थो पोइ छा कई वेंदी आहे त भाउ यूरिटरस छा हूंदो आहे, यूरिनरी ब्लैडर छा हूंदो आहे, या यूरिथीरिया छा हूंदो आहे। हाणे यूरिटरस खे जेकॾहिं ॾिसो त इहो कंडक्ट कंदो आहे किडनी मां यूरिन खे, ठीकु आहे। ठीकु आहे, किडनी जे अंदरि इहो छा कंदो आहे, किडनी मां जेको आहे यूरिन खे कंडक्ट करे काॾे खणी ईंदो आहे, यूरिनरी ब्लैडर जे थ्रू करे वेंदो आहे, ठीकु आहे। हाणे यूरिनरी ब्लैडर छा कंदो आहे, उहो हिकु पियर शेप जो हूंदो आहे, ठीकु आहे। उहो छा कंदो आहे त इनखे पेल्विक रीजन जे तरफ़ मोकिलींदो आहे। ठीकु आहे, त उहो हुनखे पेल्विक रीजन जे तरफ़ मोकिलींदो आहे, ठीकु आहे। हाणे पेल्विक रीजन में जॾहिं उहा शइ वञे थी उते त उहो तक़रीबन उनखे 0.5 खां 1 लीटर ताईं, ठीकु आहे, इहो उनखे स्टोर करे थो। एतिरो यूरिन जी कैपेसिटी हूंदी आहे उहो उनखे स्टोर करे थो। उन खां पोइ जेको आहे उहो यूरिथीरिया स्टार्ट करे थो उनखे यूरिनरी ब्लैडर जे थ्रू उनखे एक्सटीयर करे थो, ठीकु आहे, उनखे ॿाहिरि मोकिले छॾे थो। इहो जेको आहे हिननि जो फंक्शन हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे इन में थोरी डीपनेस आहे त बाबा औरत जे अंदरि कीअं थो वलवा जे अंदरि वञे, ठीकु आहे, पोइ वेजाइनल में वञी करे कीअं थो निकिरी थो वञे जेको आहे यूरिन, मेल जे अंदरि कीअं थो वञे, ठीकु आहे, उनजी जेको आहे केतिरो सेंटीमीटर लॉन्ग उहो कैरी करे थो, 20 सेंटीमीटर लॉन्ग ताईं कैरी करे थो। इहे थोरो कॉम्प्लिकेटेड आहिनि। कॉम्प्लिकेटेड आहिनि मतिलबु थोरो नक जे शेयर त बहितर आहे, छो त अधूं बि लेक्चर ॿुधनि पियूं, इन करे इन मां MCQs निकिरंदो न आहे, ठीकु आहे। बसि MCQs इहे निकिरंदा आहिनि इन मां किडनी मां, त भाउ हुन जी किडनी जो शेप कहिड़ो आहे, केतिरी थिक आहे, केतिरी वाइड आहे, ठीकु आहे, केतिरी थिन आहे, किथे हिन जी लोकेशन आहे, राइट किडनी वॾी मथे हायर हूंदी आहे या लेफ्ट हूंदी आहे, ठीकु आहे। इन सरफेस में जेको डीप नोच हूंदो आहे उनखे छा चयो वेंदो आहे। उनखे अलावा जेको आहे किडनी जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं, यूरेटर्स आहे, रेनल आर्टरी आहे, रेनल वेन आहे, ठीकु आहे, ऐं नर्व्स उनजे अंदरि जेको आहे सेंटर थींदी, उनजा फंक्शन्स कहिड़ा आहिनि जेके पाण डीपली पढ़ी आयासीं। इहे यादि रखी छॾियो, इन मां 1 पेपर जी MCQs अची सघनि था, ईंदा त, ठीकु आहे। इंशाल्लाह सुभाणे ॿिए लेक्चर सां मिलूं। अल्लाह हाफ़िज़।